दोस्तों हींअर हिन महफ़िल जो अठों आख़िरी क़सीदो ॿुधंदासीं जेको इमामनि जो क़सीदो आहे पंजतनी कलाम आहे। दोस्तों हिन कलाम जा ॿोल आहिनि वेंदी भेण हुसैन दी रेण करे। तमामु ख़ूबसूरत क़सीदो आहे ऐं तव्हां जॾहिं बि ॿुधंदा तव्हांजो दिलि माना जेको आहे न तड़पी उथंदो दोस्तो ऐं इमामनि जी हुब पैदा थींदी मोहबत पैदा थींदी। दोस्तो हिन क़सीदे जो शाइर आहे राज़ी फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह। वाह जी शाइरी कई अथसि दोस्तो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 111 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां। दोस्तो वीडियो खे लाइक कंदा कयो, कमेंट्स कंदा कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते।